मोमिन व जन्नतुल काफिर। दुनिया ता मोमिन जे लाइ कैद खानो आ, काफिर जे लाइ जन्नत आ। घोटकीअ में जेल जो कैदी चवंदो आ त मां हमेशा जेल में रहां, हू त चवंदो अलाह करे दर खुले त जेल मां निकिरां। चवंदो न चवंदो? तू भी त ईअं आहे न, कैद में आहे न, तू भी त चओ बस दर खुले, मौत खां छो थो डुजे? नहीं जॾहिं किरोना लथी त वॾेरनि खे मौत खां भो पियो थिए, शफ़ट परे थी मिलनि पिया, परे थी किरोना आहे किरोना। हाणे ताज़ी इलेक्शन गुज़री, वॾेरनि खां किरोना ई विसरी वई, ॿिटा भाकुर पिया, तूं त मुंहिंजो आहे न, वोट मूंखे ॾिजांइ। अड़े उहा काॾे वई किरोना, उहा काॾे वई? ईद ई न पिया मिलो, हाणे त वरी इलेक्शन में भाकुर पिया अथव, सभु मक़सद जा भाकुर। जॾहिं मौत अचणो हूंदो त पोइ किरोना भी न बचाए सघंदी, मास्क भी न बचाए सघंदा। मौत ईंदो त हर हाल में ईंदो, पर कॾहिं ईंदो या ख़बर मुंहिंजे रब खे आहे। वमा तदरी नफ्सुन बिअय्यि अर्ज़िन तमूत इन्नल्लाह अलीमुल ख़बीर। कंहिंखे ख़बर आहे? हथ मथे करे ॿुधाए। फिलाणे जो मौत अस्पताल में थींदो, बाज़ार में थींदो, एक्सीडेंट में थींदो, मोटरसाइकिल ताले में लॻंदी, काथे मौत थींदो या ख़बर मुंहिंजे रब खे आहे। मां ईद खां पोइ वियुमि जलसे ते, सकन नवाब शाह दोस्तनि ॻाल्हि कई, चईं काज़ी अहमद जे भरिसां अल्टो गाॾी जेका नई निकिती आहे, 6-7 घर जा भाती मासूमनि ॿारनि समेत कार में वेठा, कार वञी पुल में लॻी, वॾो हादसो थियो, जंहिं 7 ई माण्हू कार में शहीद थी विया। उन्हनि जा लाश खणी उन्हनि जी एड्रेस ते घर पहुतासीं त वञी जनाज़ा माइटनि खे ॾियूं, पर जंहिं घर जी एड्रेस ते पहुतासीं त घर खे ई तालो लॻो पियो। अलाए काॾे वञनि पिया घर जा भाती, सभई विया अलाह ॾे। कंडियारे जा माण्हू मज़दूर ईद खां पोइ कराची कमाइण पिया वञनि, सेवण मांझनि जे इलाइक़े में। मां जलसे ते वियुमि, दोस्तनि ॿुधायो साईं ट्रक सां लोह जी भरल ट्रक सां वेगन जो हादसो थियो साईं, 19 माण्हू वेगन जा उते जो उते शहीद थी विया। मौत त ईअं आम थी पियो आहे, अल्लाह माफ़ करे। असांजे तालके खानपुर जे भरिसां हिकिड़ो ॻोठु आहे, हाजी ख़ासी बिरोहिन जो। शादीअ जी राति मौली साहब घोट जो निकाह पढ़ायो, घोट खे कंडियूं विधऊं, घोट सां मिट माइटनि सेल्फी कढाई, कंडियूं पातल घोट खे नाज़ नखरे सां दूल धमाकनि सां जॾहिं कुंवार जे कमरे में वठी विया, कुंवार सां घोट खे रस्म रवाज मुताबिक़ लावां भी ॾियारायूं। लावनि खां पोइ घोट खे सीने में ॾाढो सूर पियो, घोट रड़ियूं कयूं कुंवार जे कमरे में, कंडियूं पातल घोट खे कार में विझी खणी विया। शिकारपुर जे सिविल अस्पताल जे दर ते पहुता, शादीअ जी राति घोट जो साह निकिरी वियो। न घोट कुंवार जो मुंहुं ॾिठो, न कुंवार घोट जो मुंहुं ॾिठो। शादीअ जी पहिरीं राति घोट वञी क़ब्र में सुतो। लिकुल अजल मुसम्मा, हर कंहिंजे मौत जो टाइम मुक़रर आहे। इज़ा जाअ अजलहुम फला यस्तखिरून साअतन वला यस्तक़दिमून। जॾहिं उहा मौत जी घड़ी ईंदी, न मिंट वक़्ते थींदो, न मिंट पोते थींदो, काॾे भॼंदे मौत न छॾींदई। मां ख़ुतबे में पढ़ियो न, कुल इन्नल मौत लज़ी तफ़िरून। मुंहिंजा महबूब ऐलान कर, बेशक मौत हिकु अहिड़ी शइ अथव जो तव्हां जाॾे बि भॼंदो, फ़इन्नहु मुलाक़ीकुम, तव्हां सां मुलाक़ात कंदो। आहे को माण्हू मूंखे ॿुधाए त सही हिकिड़ी जाइ आहे उते इज़राइल न ईंदो, अलाह जो कसम आहे मां लख रुपयो ॾींदोमांव, मां बि तव्हां सां गॾु हलां। आहे का अहिड़ी कुंड तव्हां वटि जिते इज़राइल न अचे? ऐनमा तकूनू युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। भली पाण खे क़ुरान तो फरमाए लोही कोटन में लिकाए तब इज़राइल न छॾींदई। ओ अल्लाह जो नबी आ, नालो तस इदरीस अलैहिस्सलाम। हज़रत इज़राइल सां मुलाक़ात जो शौक़ थियसि। नूरानी फरिश्ते खे चई काथे आ उहो मलाइको जेको माण्हुनि जा साह कढंदो आहे? ख़बर तो हुन मलाइक जो नालो छा आहे जेको साह कढंदो आहे? जुजी जुजी चओ था, भूत उते मतां हिते अची वञे। बाबा 2 मिंट न ईंदो, थोरो ॻाल्हायो त सही, भला अचे त अची बि सघे थो। हा साईं, हाली ॻाल्हायो, खणी इज़राइल न ईंदो झटि। छा नालो आहे बाबा हुनजो? इज़राइल। असां मौलविन खे त इज़राइल खां भो ई न आहे, असां तयारु वेठा आहियूं।
ड्रिजे उहो जंहिंजो माल पोते घणो हुजे। असां तयारु आहियूं जॾहिं बि मौत अचे। अल्लाह जे हबीब फरमायो मौत ईअं यादि कयो, ईअं यादि कयो तव्हांजे मथां सवार आहे। नमाज़ पढ़ंदा हो न, आख़िरी अतहियात पढ़ी, दुरूद शरीफ़ पढ़ी, रब जल्ली पढ़ी, सलाम वराईंदो आहे न, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह, त तोखे ईअं ॿिए सलाम वराइण जी बि ताक़त कोन्हे। मथां हिते इज़राइल अची हिते साह कढी वेंदी, एॾो मथां सवार आहे। दुआ कयो त ख़ात्मो कलमे सां थिए। अल्लाह जो नबी आहे इदरीस अलैहिस्सलाम, छा थो चवे उहो मलाक इज़राइल काथे आहे? नूरानी फ़रिश्ते चयोसि टे आसमान ते वेठो आहे। काथे? मूंसां ॻाल्हाईंदा हलो तव्हांजी निंड फिटे, इंशाअल्लाह मां थोरी देरि में जान छॾाईंदुमि तव्हांजी। टे आसमान ते वेठो आहे, मूंखे वठी हल। फ़रिश्तो चए थो साईं इंतज़ार कर, असां मलाइकनि जी बि मर्ज़ी कोन हलंदी आहे, मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे। इतां ख़बर पइजी वई त माना मर्ज़ी वॾेरे जी बि नथी हले, भोतार जी बि न, सरदार जी न, ख़ान जी न, चौधरीअ जी न, मौली साहब जी न, मुर्शिद जी न, पीर जी बि कोन, मर्ज़ी मलाइकनि जी बि नथी हले। वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह। असां वटि हिकिड़ो पीर निकितो आहे, चए थो नमाज़ न पढ़ो त न पढ़ो, ख़ैर आहे, बसि अलाह कयो जन्नत मां वठी ॾींदोमांव। पिणे जी आहे जन्नत, निभागा नमाज़ न पढ़ो त चई जन्नत मां वठी ॾींदोमांव। मर्ज़ी पीरनि जी नथी हले, मर्ज़ी कंहिंजी थी हले। मां तव्हां खां पुछां थो पीर मथे या नबीअ मथे? नथा ॻाल्हायो, नबी मथे। ॾिसो हे उज़ई जा ॾींहं, इन में बि अलाह से असांखे वाक़ियो ॾेखारियो। नबी जी मर्ज़ी कोन हली। अलाह जो नबी आहे, 127 साल उमिरि अथसि। क़ुरान में हुन जो वाक़ियो लिखल आहे। पुट जी उमिरि 7 साल अथसि। काती बि खईं अथई, रसो बि खयो अथई। मिना जे मैदान में मां अखियुनि सां उहा जाइ ॾिसी आयुमि जिते पीउ पुट खे कोहे पियो। फलम्मा बलग माहु साय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनाम, अख मारे कर, अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा। क़ाल या अबत फ़अल मा तुअमर। वाह जो अल्लाह से बच्चो ॾिनसि इस्माइल अलैहिस्सलाम, 127 सालनि जो पीउ पुट खे थो चवे छोकिरा 7 सालनि जो पुट कातीअ सां कोहंदो मां, अल्लाह जो हुकुम आहे। हिन दौर जो छोरो हुजे या पीउ खे सिर ई करणे आहे, अबावल मां तोखे कोहंदो, मूंखे कोहंदे। पर हे पुट बि नबी हो, हाय हाय वाह जो जवाब ॾिने। पुट बि को मुवहिदो। आख़िर असांजे मोहम्मद पाक जे ॾाॾंग में हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तॾहिं त जेको जवाब पीउ खे ॾिने रब खे एॾो वणी वियो, रब क़यामत ताईं क़ुरान में लिखाए छॾियो। छा थो चए पीउ खे? सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। बाबा घबराए छो तो? हीअ त मां इस्माइल जी हिकिड़ी जान आहे, पर जे रब घुरे मूंखां 100 जानियूं घुरे त बि ॾींदोमांसि। पर बाबा मूंखे सब्र मूं तॾहिं हलंदे जॾहिं रब घुरंदो। वरी बि पंहिंजी नथो हलाए, जो रब घुरंदो अलाह कंदो कामयाबु थींदुसि। तंहिंजे करे इंशा अल्लाह माशा अल्लाह इहे लफ़्ज़ ॾाढा भला अदा कजो, इन वॾी बरकत अथव। हा साईं इंशा अल्लाह कंदा कयो। ओ बुज़ुर्ग ॿुधाईंदा आहिनि पुराणे दौर जी ॻाल्हि। हमरा वञे पियो पिड़ीअ ते, खीसे में 2 लख रुपया हुयसि, वॾे नाज़ नखरे सां वञे पियो। मौली साहब मस्जिद में ॿुहारी ॾे पियो, हाजी ख़ैर त आहे, काॾे थो वञे? चए बच्चनि जे लाइ मेह थो वठणु वञा, पिड़ीअ तो खीर वारी मेह वठी अचां। हाजी पैसा अथी? चए अल्हम्दुलिल्लाह गंजन 2 लख साणनि। हाजी इंशा अल्लाह कर त ख़ैर सां वठी आ। चए हलड़े हितां मुलनि वारी इंशा अल्लाह छांजी आहे, इजो तो वठी मोटा पैसा खीसे में आहिनि, इहा मुलनि वारी इंशा अल्लाह वरी छांजी आहे। हे त वियो बस में चढ़ियो, पोयों बिछनीअ बि हिनखे ताड़ियो। ख़बर तॾहिं पयसि हे लथो बस मां, हीअ बि में नथी वणे, हीअ बि नथी वणे। चुकाईंदे चुकाईंदे हिकिड़ी खीर वारी में ॾाढी वणेसि। रक़म घणी लहंदे लहंदे 2 लखनि ते बीठो। जॾहिं हथु खीसे में हई त हथु खीसे खां ॿाहिरि। वो बिछनी को रस्ते में ही ब्लेड सां खीसो ई कटे वियसि, 2 लख खणी वियसि। अबो मुड़ुस जा पघर वही आया।
काॾे विया पैसा काॾे विया रोईंदो रोईंदो मोटी आयो वो साॻियो मौलवी साहब वरी मस्जिद में बीठो हाजी ॾे ख़बर मैं न वठी आए हथे खाली तो अचे चे मौलवी साहब इंशाअल्लाह बस में वेठमि इंशाअल्लाह सीट भी मिली वई इंशाअल्लाह बस मो हेठ लथम इंशाअल्लाह पिड़ीअ में पोतम इंशाअल्लाह मेह चुकाई इंशाअल्लाह 2 लाख मुक़रर थिया इंशाअल्लाह हथ खीसे को ॿार हुयो मौलवी साहब अचे त हाणे भली 120 दफ़ा इंशाअल्लाह करे त बि बरकत न ईंदी पैसा मोटी न ईंदा अल्लाह जो नबी आ मिठो मोहम्मद रसूलुल्लाह जिंदो नालो रब पंहिंजे नाले सां गॾु लिखायो आहे उन खां बि इंशाअल्लाह विसरी वई क़ुरान छा थो फरमाए वला तक़ूलन्न लिशैइन इन्नी फ़ाइलुन ज़ालिका गदा इल्ला अयशा अल्लाह हाणे थकिजी पिया दुआ घुरां यहूदी आया नबी से सवाल करण तवज्जो के 12:30 थंदा बस मुने कता जी जान छॾाईंदुमि 15 मिनट सुभान अल्लाह ॾाढा कर मांखे तुझो एहसास आ छो त रात भी नंढी आ वरी 5 बजे उथणो आहे नमाज जे लाइ निंड त पूरी नथी थिए रात जो वरी सुबुह जो सुम्हणो थो पए अख मारे कर वला तक़ूलन्न लिशैइन नबी साईं खे सवाल करण आया यहूदी नबी साईं जो सुभाणे जवाब ॾींदोमांव नबी साईं को इंशाअल्लाह विसरी वई 40 ॾींहं क़ुरान जी वही बंद थी वई अल्लाह मिठो मोहम्मद रसूल वरी वरी तके आसमान दे क़ुरान नथो अचे माण्हुनि मेणा ॾिना ताना ॾिनो मोहम्मद जो अल्लाह नाराज थी वियो अथसि जेको यार मोकिलींदोसि क़ुरान वो रुसी वियो अथसि नबी जे अखियुनि मां पाणी वेही अचे नबी से रोई पवे छा थी वियो आहे जिबरील नथो अचे क़ुरान नथो लहे आख़िर 40 ॾींहंनि खां पोइ रब फरमायो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा ओ मुझा महबूब मुस्तफा करीम तुझे जुल्फन जो कसम सोना मा वद्दाक रब्बुक व मा कला न तोखे छॾियो आहे न तोखो मां रब बेज़ार आहे सोना तुझी आख़िरत ॾाढी भली आहे हिननि जे चवण में न बाक़ी 40 ॾींहं वही न मोकिलियो मैं मोहम्मद सोना तोखो भी इंशाअल्लाह विसरी वई केॾो बेपरवाह आहे नबी साईं केॾो प्यारो अथसि जंहिंजे सदके जान हलाए थो रुगो नबी साईं को इंशाअल्लाह विसरी वई 40 ॾींहं क़ुरान बंदि करे छॾी कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद मां बेपरवाह आहियां शिरक जे मामले में तो एडो सख्त आहे मुंहिंजो रब जो नबी साईं खे छा थो चए ला इन अशरकत ला यहबतन अमलुक वला तकूनन मिनल खासिरीन तोड़े जो कलमे में मूसा गदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह नमाज में मुझी तारीफ तुझी तारीफ अत्तहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात अस्सलामु अलैका अय्युहन नबी ये लफ्ज न चवे तो नमाज ही कबूल न कयास दुआ में दुरूद न पढ़े तो दुआ कबूल न कयास पर जे शिरक जो मामलो आहे नबी खबरदार ला इन अशरकत ला यहबतन अमलुक सोना मोहम्मद जन्नत तुझे सदके हलाया तो सिंगारिया सभिनी के नबूवत तुझे सदके दिनी पर जे नबी तू भी शिरक कंदे मां खुदा के तुझी परवाह भी कोने तुझा अमल भी चट करे छडींदो मां छो त कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद मां बेपरवाह मांखे कंहिंजी कान ई कोने कंहिंजी कान कोन अथसि इहो ई रब आहे न पीर जी न मुर्शिद जी न नबी जी अरे नबी साईं को मथे केरु आहे नबी साईं जी बि परवाह न अथसि नबी खे चए थो तुझा अमल बि चट कंदो मां जेकॾहिं शिरक कंदे त भलिल्लाह फाबुद वकुम मिन शाकिरीन नबी तू भी अल्लाह जी इबादत कंदो कर तू भी मुझे दर ते शुक्रानो कंदो कर ये आयत बड़ी नबी से रोई पवंदा अल्लाह दुआ कयो त अल्लाह से तू असांजी औलाद खे क़यामत ताईं शिरक खां बचाए छो त इन अल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही व यगफिरु मा दून ज़ालिक लिमन यशा हर गुनाह माफ कंदो मैं बाकी शिरक माफ न कंदो मैं इन शिरक ला ज़ुल्मुन नज़ीम शिरक वडे में वडो गुनाह वाह जो नबी आ इस्माइल पी के छा थो चवे बाबा कातीअ सां कोंदे मां राज़ी आहियां नंढो पुट 7 सालन जो 127 साल कुराड़े पी खलील के चए थो बाबा मां वञा तो शहीद तो थिया अल्लाह जी राह में कुर्बानी दे लाए बाबा इजाजत दींदे कुछ नसीहत कया कुछ वसीयत कया बाबा तू वडो आ मां
नंढो आ वडो नंढे के नसीहत कंदो आ बाबा घुर्जे त तू मुखे नसीहत कर पर बाबा जने दुनिया में को वींदो आ त पो औलाद के वसीयत कंदो आ पीउ मरंदो आ त खट जे बरसा औलाद के वसीयत कंदो आ पर बाबा हिते तू जिंदा है मां वना तो औलाद आया नंढड़ो पर कुछ जुमला बुधाण तो चाया बाबा इजाजत दे तू नबी आ मके इजाजत दे बाबा तू मुझो अबो भी आ नबी भी आ इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुत्र के पुट इजाजत दा पान हैरान थियो त 7 सालन जो पुट मां पीउ के 627 सालन जे खलीलुल्लाह नबी के केड़ी तो वसीयत करे पुट तो चेस ओ बाबा मुझी पेरो अर्ज यो आ मुझी पेरी वसीयत ही आए बाबा शुरिय के तिखो कजाए मां नरम नाज़ुक आया मुझा गल नाज़ुक थी बाबा 7 सालन जो बार आया मता मुडी काती हलाए माके तकलीफ न थे पुट घबराए न शुरी 3 दफा पत्थर दे तिखी कईया बाबा मुझी बी वसीयत बुधो जरे बाबा माके समारे त मुझे हथन पेरन के रसो बच जाए छो त कासाई के डिठो आ कासाई भी ढोर के सीर दींदो आ त पेरन में रसा बदंदो आ मता बाबा मां उथल पुथल कया चुरा पुरा जसी ते साव निकरे मुझे रत निकर दे बाबा मता मां अल्लाह जी बारगाह में इम्तिहान में नाकाम न वना तू भी कामयाब थी मुझा हथ पेर रसन सा बदो इब्राहिम अलैहिस्सलाम जी अखिर मो लुढ़क वही आया तफसीर मज़हरी में मौलाना काजी सनाउल्लाह पानीपती वारे रहमतुल्लाह अलैहि इन आयत जे तफसीर में लिखियो वा इब्राहिम अलैहिस्सलाम रोई वेठो रब वाह जो पुट दिनो थी वाह जो पुट दिनो थी पीउ के समझाए तो बाबा मुझी 3 वसीयत बुधो बाबा मां पंहिंजी अम्मा हाजरा जो सिकी लदो पुट आया 100 साल गुजरी विया पो अम्मा के मां जायो आया तू भी रणियूं कंदे रब हबली मिन सालिन अल्लाह मां के पुटड़ो त दे रब तो के दिनो मो इस्माइल जी मां इस्माइल अलैहिस्सलाम 100 साल का पो मिलियो अम्मा हाजरा के बाबा मुझी कमीस लाई जाए छो त मुझी सीर वारी रत कमीस के लगंदी मुझी अम्मा हाजरा के खबर कोने वा रत दिसी रोई रोई अखिन जो पानी सुकाए छड़ींदी मुझी याद में कमीस भी लाथेस वरी चौथी गाल ओ मुझा बाबा तू अबो मां पुट अखिन ते पट्टी बध जाए माखे भी पान के भी बध जाए मता शुरी हलाइंदे पी पुट जी पान में अख मिली वने मता ढुजी ढुजी काती हलाए मां त कुसजी वना मता अल्लाह जी बारगाह में बाबा तू नाकाम न थे इम्तिहान में तेजे करे तुझो अखियूं मुखे न दिसन मुझो अखियूं तोखे न दिसन वाह जो मंजर कुर्बानी जो काती भी तिखी थी वई इस्माइल के पेरन में रसा भी बधे कमीस भी लाते पुठी उघाड़े हाने कंध ते काती रखेस तो अखियूं बंद इस्माइल जो पट्टी बदला पान के भी पट्टी बदल तस अल्लाह अकबर बिस्मिल्लाह अल्लाह अकबर काती जरे कंध ते रखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यो मंजर अल्लाह सजी दुनिया के देखायो रब पर्दा खणाए छड़ा हता के मलाइकन को दाऊ निकरी वयो 7 आसमानन जे मलाइकन जो रब पुट बचाई जासी वत्तखज़ल्लाहु इब्राहिम खलीला रब हाने मञोसी त खलील के पुट प्यारो ना है रब रहमान प्यारो वा रब पी को पुट न कुआई जाए मलाइका आरजी मनी वेठा त रब खलील तुजी मोहब्बत में सच्चो वा पुट एडो प्यारो ना है जेडो रब प्यारो वा हता के नबी से फरमा वहतज़तिल अर्श वल कुर्सी या कुर्बानी जो मंजर दिसी अल्लाह जो अर्श भी कुर्सी भी लुडी वए अल्लाह के खबर हुई त पुट बचाणो वा हाली त सबनी को रणियूं निकरी वयो अल्लाह शुरिय के जो खबरदार मता हलिया इस्माइल तो चे मां कुसजी वना इब्राहिम तो चे पुट कुर्बानी में कुसजी कबूल थी वने पर रब चयो शुरिय के नाल जाए अल्लाह जी मर्जी आ वण के चवे वण गालाए अबू जहल जी मुठ में पत्थरन के चे पत्थरन गालायो अशहदु अन्नका मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह गोव के चयो गोव नबी से गालायो अल्लाह झिरकीअ के चयो झिरकीअ नबी से कचहरी कई उठ नबी से मस्त उठ कचहरी कई हिते अल्लाह कातीअ के चयो बेजान शे काती गालाए छो त अल्लाह के ताकत जो खजिए थे थोड़े भी नबी से कचहरी कई हिते कातीअ मो आवाज आयो ओ खलील तुझी मर्जी आ त पुट इस्माइल कुर्बान थी वने पर खलील तुझे रब रहमान जी मर्जी आ इस्माइल बची वने खलील मर्जी तू नबी जी न हलंदी मर्जी के जी हलंदी हथ मथे करे बुधा वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह अजो वायदो क्यों त मर्जी अल्लाह जी हलंदी
हे वरी तावीज़ ॾेई वरी पुठी था टपनि बसि मां कमु करे छॾियो मैं धूड़ पई त ईमान थो विञाए तव्हां दरगाह हाले जी शरीफ़ वञो असांजे मुर्शिदनि जूं दरगाह अमरोल शरीफ़ वञो दरगाह सुमराणी शरीफ़ वञो ॿेर शरीफ़ वञो तव्हांखे तावीज़ ॾींदा बोतल पाणी जी पड़ी ॾींदा कॾहिं असांजा मुर्शिद ईअं न चवंदा मां सभु कुझु कयो मैं चवंदे अदा ही वठो अलाह जो नालो थी पढ़ो तोखे रब शफ़ा ॾींदा ईअं चवंदा न चवंदा फ़र्क़ु इहो अथव ऐं मुशरिकनि जी दरगाह ते वेंदो कमु थी वियो न पुठी टप ते घबराए जो मां जो वेठो आहे या मां ई त मारे थी न ईमान ख़त्म थी करे सभु कुझु कंहिंजे हथ में आहे अल्लाह सॼी दुनिया जा पीर गॾा मिठो मोहम्मद सभिनी खां मथे सिद्दीक़ जी झोल में सुतो पियो आहे अबू बकर सिद्दीक़ तो चए या रसूल अल्लाह दुश्मन मथों बीठो आहे गार जे नबी कहिड़ो जवाब ॾिनो इज़ अख़रजहु लज़ीन कफ़रू सानियस्नैन इज़ हुमा फिल गार अरे नबी साईं बि अबू बकर जी पुठी ठपे चवे आहे न घबराए छो तो सिद्दीक़ मां जो वेठो आहे ईअं चई न चई छा चई इज़ अख़रजहु लज़ीन कफ़रू सानियस्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना अबू बकर घबराए न भली मां मोहम्मद तोसां गॾु तुंहिंजी झोल में सुतो पियो आहियां पोइ बि मुंहिंजे हथ में कोन्हे अबू बकर अल्लाह वेठो आहे जेको मां मोहम्मद खे बि बचाईंदो तोखे बि बचाईंदो अञा बि मुशरिक न सम्झे त पोइ ॿुॾी मरे दरियाह में ख़ुदा जो कसम निज क़ुरान तौहीद सम्झाई आहे अचो हाणे मौज़ूअ ते ॻाल्हि हले पई मौत जी यादि कन विसरी वई हज़रत यूनुस चयो फरिश्ते के मांखे इज़राइल सां मुलाक़ात करा इहा ॻाल्हि हले पई न पर मर्ज़ीअ तो अलाए काॾे अॻिते हलिया वियासीं ॻाल्हि सम्झाई मोटी जो पंहिंजे मौज़ूअ ते अल्लाह जो नबी इंतज़ार में आहे नूरानी फरिश्तो मोटी आयो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम तयारी कर अल्लाह को मोकल वठी आवा रब चयो आहे भली यूनुस अलैहिस्सलाम खे खणी आ टे आसमान ते सुभान अल्लाह कर तक ते ॿुधायां नबी तयार थी वियो हज़रत यूनुस अलैहिस्सलाम के फरिश्ते परन ते खयो बिना पेट्रोल जे बिना सीएनजी जे हाणे बि चऊं था अलाह करे मलाइकल आहिनि जेके असांखे जलसनि ते पुॼाइनि बाक़ी हिननि जो पेट्रोल त चढ़ी वियो अलाह जो कसम हाणे ॿुधूं था वरी 30 रुपया चाढ़नि था वरी 50 रुपयो चढ़े थो अल्लाह अल्लाह अकबर अवाम सां ज़ुल्म थी विया महांगाई वधी वई दुआ कयो त अल्लाह ताला असांखे सुठा हुक्मरान नसीब कराए अल्लाह अकबर कुरान जा आशिको दीन जा परवानो बिना पेट्रोल जे बिना सीएनजी जे फरिश्तनि खे अल्लाह ताक़त ॾिनी आहे परनि सां उॾुरदा आहिनि मथे बि वेंदा आहिनि हेठि बि ईंदा आहिनि हालांकि आसमान केॾो मथे आहे हा साईं वरी टियों आसमान हिकु आसमान ऐं ॿिए आसमान जे विच में 500 सालनि जो सफ़र आहे वरी ॿियो आसमान वरी टियों आसमान फरिश्ते खे खणी वियो 3 आसमान ते पहुतो क़ुरान मजीद जा तफ़सीर लिखनि था फरमायो साईं लहो इज़राइल अलैहिस्सलाम वेठो आहे मुलाक़ात कयो अस्सलाम वालेकुम या इज़राइल वालेकुम अस्सलाम तारुफ़ तो कराए साईं मां इदरीस आहियां अल्लाह जो नबी आहियां तव्हां सां मुलाक़ात करण आयो आहियां इज़राइल मथे खां वठी पेरनि ताईं नबी खे ॾिसे थो ॾिसी ॾिसी चवेसि थो साईं बसि मुलाक़ात जो टाइम पूरो थी वियो अल्लाह जा नबी सुम त तुंहिंजो साहु कढां ओ नबी तो चए साईं मां तोसां मुलाक़ात करण आयो आहियां इज़राइल तूं त 3 आसमान ते मुंहिंजो साहु तूं कढी इज़राइल बि इहा ई ॻाल्हि चई सोना मां ते नाराज़ न थी मर्ज़ी मां इज़राइल जी न हलंदी आहे मर्ज़ी मुंहिंजे अल्लाह जी रब करीम जी हलंदी आहे मूंखे रब जो हुकुम आहे तुंहिंजो मौत ई 3 आसमान ते लिखलो मां त कल्ह खां इंतज़ार में आहियां अलाए कॾहिं ईंदो त साहु कढांसि सो अदा मौत जिते लिखियलु हूंदो उते थींदो रोज़ रात जो सुम्हंदा निंड कंदा निंड भी तो मौत जे मिसाल आहे अलाए कहिड़ा कहिड़ा निंड में ख्वाब ॾिसो था ख्वाब जे अंदर मार खाओ था तो बरसां भाउ सुतो पिया उनखे ख़बर न आहे त मुंहिंजो भाउ पादर तो खाए निंड में ख्वाब में इहा बि ख़बर न आहे को निंड में मदीने मके घुमे तो भाउ खे ख़बर न आहे मुंहिंजो भाउ निंड में अलाए किथे आहे चवंदो आहे न अल्लाहुम्मा बिस्मिका अमूतु व अहया अल्लाह तुंहिंजे नाले सां सुम्हां थो तुंहिंजे नाले सां उथां थो वरी चवंदो आहे न निंड में उथण महिल इहा दुआ पढ़ अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बाद मा अमातना सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ जंहिं वरी मारे वरी ॿीहर जीअरो कयो सो अदा राति जो सुम्हो त कलमो पढ़ी सुम्हो मतिलबु निंड में साह निकिरी वञे
जे कलमो पढ़ी सुम्हंदे त इंशाअल्लाह सुबुह जो निंड में उथंदे त तुझे चपन ते जेकॾहिं मरी वे बि क़यामत जहिड़ी क़ब्र में उथंदे कलमो जारी हूंदो। घटि में घटि मां तव्हांखे इहा नसीहत थो कयां, रोज़ानो 100 दफ़ो कलमो पढ़ो। जेको कलमो पढ़ंदो त इंशाअल्लाह उनखे मरण महिल कलमो नसीब थींदो। यासीन शरीफ़ जी तिलावत कयो, सुबुह जी नमाज़ पढ़ी, जेकॾहिं यासीन शरीफ़ जी तिलावत कई जे उन ॾींहं ते मरी वे त इंशाअल्लाह अल्लाह से तोखे क़यामत जहिड़ी शहीदनि जी कतार में उथारींदो। हिन उम्मत ते त अल्लाह जी महिरबानी आहे, नबी साईं जे सदके अमल थोरो अथव पर सवाबु घणो अथव। पाण फरमायो अली जी मुंहिंजा साईं, राति जो मुंहिंजी उम्मत ते अल्लाह जो एॾो बि एहसान आहे। अली जेको राति जो यासीन पढ़ी सुम्हे त ॼणो 10 ख़त्म क़ुर जा कढी सुम्ही वियो। ऐं यासीन शरीफ़ में कुल 7 मिंट लॻंदा आहिनि, हाफ़िज़ त 5 मिंटनि में पढ़ी वेंदा। यासीन शरीफ़ जंहिं पढ़ंदो यासीन 7 मिंट बिस्तरे ते सुम्हण महिल पढ़े, अल्लाह सॼे कुले वारे मलाइके खे चवंदो लिखेसि ॼणो 10 ख़त्म क़ुर जा कढी सुम्ही वियो। अञा भला यासीन नथी अचेव त रात जो सुम्हो त 3 दफ़ा पढ़ो कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहु कुफुवन अहद, सॼे ख़त्म जो सवाबु। केॾी हिन उम्मत ते अल्लाह जी महिरबानी आहे। तबारकल्लज़ी सूरत पढ़ी सुम्हो त क़ब्र जो अज़ाब न थींदव। सिजल थे खां पोइ इज़ा वक़अतिल वाक़िअ पढ़ो त घर में बुख न ईंदव, महांगाई जो दौर आहे, घर में अन्न न खुटंदव इंशाअल्लाह। इग़्तनिम खमसन क़ब्ल खमसिन, मां हदीस पढ़ी न, अल्लाह जे रसूल फरमायो, ख़ुतबे में मां पढ़ियो, 5 शयुनि को अॻ में गनीमत सम्झो। शबाबक क़ब्ल हरमिक, घोटकी ज़िले वारा जवानी अल्लाह ॾिनी थी गनीमत सम्झो। मतां कुराड़ो थी वञे त गोॾनि जी बीमारी ॾेई ख़ुदा सजदो बि खसे छॾींदई। खोड़ माण्हू मस्जिद में हाणे बि कुर्सीअ ते नमाज़ पढ़ंदा आहिनि, सजदे जी तौफ़ीक़ नथी थिए। अल्लाह से फरमाए तो जवानी ॾिनी थमाए, जवानीअ में मूंखे राज़ी कर। जेको जवानीअ में अल्लाह जे दर ते गुनाहनि खां बची रब खे राज़ी कंदो, क़यामत जहिड़ी नबी से फरमायो अर्श अज़ीम जे पासे में अल्लाह उनखे जॻह ॾींदो। शबाबक क़ब्ल हरमिक व सिहतक क़ब्ल सुक़मिक, अरे सिहत ॾिनी थमाए गनीमत सम्झो। मां रब के नाराज़ न कर, शराब को तौबा कर, जुआ को तौबा कर, ज़िना को तौबा कर, किनन कमन को तौबा कर, न त जे नाराज़ थी पवाए त टंगू भञी भी चांडका अस्पताल में हिरा में दाख़िल करे छॾींदोसि। मां ख़ुदा के कंहिंजी परवाह न आहे। मां रेंजर्स अस्पताल में वियुमि, हिकिड़े मरीज़ जी अयादत करण, सखर वारी रेंजर्स में रोए पियो, चइबो साईं हबीबुल्लाह शाह शुक्र कयो अल्लाह तव्हांजी दिलि मुफ़्त में हलाए थो, मूंखे दिलि में सूर पवंदो आहे, मां दिलि जी बैटरी चार्ज कराईंदो आहियां, 2.5 लख रुपया भरंदो आहियां, पोइ मुंहिंजी दिलि हलंदी आहे। हिकिड़ी जाइ ते तबलीग जमात वारा विया, हिकिड़े मुतकब्बिर बदबख्त माण्हू जो हाल इहो आहे। तबलीग जमात वारनि उनखे चयो त हलो दा नमाज़ जो टाइम थी वियो आहे, नमाज़ पढ़। त कावड़ में चए हलड़े मुल तंग कयो अथव, छांजीड़े नमाज़, छा न पढ़ंदमि नमाज़। अची जो ईअं चए त रब नाराज़ थियो, हो को मुख़लिस माण्हू हा, अहिड़ी बीमारी लॻसि 3 ॾींहंनि जे अंदरि काकूस हेठों ईंदो आहे, उहो वात में पियो अचेसि। अड़े ईअं चवे हा मौली गुनाहगार आहियां, दा पढ़ंदुमि, दुआ कर नमाज़ पढ़ंदुमि, गुनाहगार चे छांजीड़े नमाज़, मुल मथो ख़राब थियो तो तंग कयो अथव। रब नाराज़ थी पियो, काकूस जेको हेठों ईंदो आहे उहो वात में पियो अचेसि। डॉक्टरनि खे बीमारी सम्झ में न आई, 3 ॾींहंनि में तड़पी मरी वियो। इन्न बत्श रब्बिक लशदीद, अल्लाह जी पकड़ ॾाढी सख़्त आहे। असल रब पंहिंजी पकड़ खां बचाए। कंहिंखे फालिज जी बीमारी ॾिनी अथई, हाँ साईं, साहु सुकी वियो, हिकिड़ो पासो घुमी नथा सघनि, कंहिंखे ब्लड प्रेशर जी बीमारी, कंहिंखे शुगर जी बीमारी त एॾियूं थियूं न मौलाना अल्लाह माफ़ करे। पेराले में वियो आहियां जलसे ते, ज़िले ख़ैरपुर में 7 ॾींहंनि जो ॼावल ॿार खणी आया। साईं हबीबुल्लाह शाह हिनखे दुआ कर, शुगर मथे बीठी अथसि। 7 ॾींहंनि जो ॼावल ॿार खे अॻे ॿुधंदासीं त शुगर 40 सालनि खां पोइ थींदी आहे, हाणे अहिड़ो वक़्तु अची वियो आहे, अल्लाह जे अज़ाब जो माहौल अहिड़ो थी वियो आहे जो 7 ॾींहंनि जे ॼावल ॿार खे शुगर। अल्लाह माफ़ करे, शल रब बचाए। बीमारी कहिड़ी बि हुजे, किनी आहे, शल रब सभिनी खे शफ़ा ॾे। तॾहिं फरमाए आख़िरी ॻाल्हि ॿुधो, पोइ मां दुआ घुरां। मौत जी हालतूं बि मुख़्तलिफ़ अथव। साईं हिकिड़ो नमाज़ीअ जो मौत आहे, साईं रोज़ेदार जो मौत आहे, साईं ईमानदार जो मौत आहे, साईं अबे अम्मा जी ख़िदमत कंदो हो, साईं घरवारी जा हक़ अदा कयईं, साईं पाड़े वारनि खे कॾहिं ईज़ायो कोन हुई,
साईं सभु इन को ख़ुशि मदरसनि में ज़कात ॾींदो ताउन कंदो ग़रीबनि मिस्कीननि सां साईं नमाज भी 5 वक्त पढ़दो वरी रात नंढी हुजे त बि फजर जी नमाज में पहिरीं रकात में ईंदो साईं नेका कूड़ न ॻाल्हायईं कॾहिं गिला न कयईं कंहिंसां नफ़रत कोन कयईं सीनो साफ़ अथसि रोज़ानो सीपारो क़ुरान जो पढ़दो अहिड़े नेक बाने जो मौत भी भलो थींदो मां नथो चवां क़ुरान तो फरमाए अहिड़े बाने ॾे जॾहिं आख़िरी टाइम थींदो अल्लाह मलाइकनि खे मोकिलींदो मलाइको वञो मुश्का शरीफ़ जी हदीस आहे उलमा वेठा आहिनि पुछा कयोनि अल्लाह इज़राइल खे चवंदो इज़राइल जन्नत जा सावा रुमाल खणी वञ मुश्क अंबर जी ख़ुशबू वञ थोरो जाग त मां इहा हदीस ॿुधायां पोइ दुआ घुरा हिकु थिए थो अल्लाह अकबर कबीरा मलाइक ईंदा मुश्क अंबर जी ख़ुशबू हणी रुमालनि खे जन्नत जा सावा कपिड़ा खणी ईंदा पोइ इज़राइल मरण महिल छा चवंदो उख़रुजी या अय्यतुहन नफ्स तय्यबा ओ पाक नफ्स निकिरी आ पाक नफ्स निकिरी आ कानत फिल जसद तय्यबे तू भी पाक आ तुझो जिस्म भी पाक आ छो त तू फजर खां पोइ ज़ोर पढ़दे ज़ोर खां पोइ असर खां पोइ मगरिब खां पोइ इशा 5 वक्त वज़ू कये हाँ साईं तुझो जिस्म भी पाक आ तुझो रूह भी पाक आ बेनमाज़ी त हुत ते पेशाब कंदो कॾहिं वट भी कोन कंदो बेनमाज़ीअ ते मौत ईंदो त मथां कॾहिं पली थी न मरे अड़े नमाज जो सदके भली जिते घुमंदो हिन जा कपिड़ा भी पाक हिन जो जिस्म भी पाक पोइ इज़राइल मरण महिल चवंदो उख़रुजी या अय्यतुहन नफ्स तय्यबा कानत फिल जसद तय्यबे तुझो जिस्म पाक तुझो रूह भी पाक आ हलिया या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया तुझो रब तो को राज़ी तू रब को राज़ी फदखुली फी इबादी दाखिल थी तू मुझे बानन में रब चवे तो वदखुली जन्नती दाखिल थी तू जन्नत में व अबशरी बिरोहन तोखे मुबारक हुजे राहत जी खुशखबरी व रैहान हाणे मज़ा ई मज़ा थे व रब गैर ग़ज़बान तुझो रब तो सां कॾहिं कावड़ कोन कंदो ए सैयद हथ में क़ुरान आ ओ भयन जे गोठ में अचण वारो ॿुधो क़ुरान जा आशिको मुसलमानो असांजे भाऊ ज़हूर अहमद जी दावत ते अचण वारो क़ुरान तो फरमाए न नेक माने जो मौत भलो थींदो इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह जिन शख्सन चयो असांजो रब अल्लाह वा हथ मथे करे तां भी चयो असांजो रब अकेलो अल्लाह वा सुम्मा इस्तक़ामू वरी इन ॻाल्हि ते मज़बूत थी बीठा लाहा चाड़ा आया वॾेरनि जा भोतारनि जा पोइ बि चवनि हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम आहे आलमनि जो साथ न छॾींदासीं साईं वॾेरो लॾाए छॾींदे जे भली लॾाए पर असांजो पासो आलमनि ॾे आहे हिजरत करे वेंदासीं घर छॾींदासीं वॾेरो दुकान खसींदे चे भली खसे पर मुंहिंजो वोट आलमनि खे आहे साईं मारू मिलंदई चे भली मिलनि पर मां आलमनि जो साथ कोन छॾींदुमि असां तौहीद ते पक्का हर शइ में आलमनि जो साथ ॾियण वारा इन्हनि माण्हुनि जो मौत ॾाढो भलो थींदो सुम्मा इस्तक़ामू जेके दीन में मज़बूत थी बीठा तकलीफ़ूं आयूं त बि मिठे मोहम्मद जे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वारिसनि आलमनि जो साथ कोन छॾियो चए थो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका मलाइका ईंदा छा चवंदा अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू गम न कजाए दुख न कजाए उहे दुखनि वारा ॾींहं हलिया विया व अबशिरू बिल जन्नत तोखे जन्नत जी मुबारक हुजे अल्लती कुंतुम तुअदून जंहिं जन्नत जो रब तोसां वाइदो कयो आहे अख बूट तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खुलनि तॾहिं मुंहिंजो बाबो साईं चवंदो साईं अब्दुल गफूर शाह त हज़रत साईं ॿेर वारा वॾा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा साईं अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैह जॾहिं वफ़ात जो टाइम थियो त साईं अब्दुल्ला चांडे खे मलाइक नज़र आया तॾहिं त पुट खे चइबो अब्दुल हमीद खटा त खणी आ मुंहिंजा महिमान था अचनि पुट ॿाहिरि वियो मोटी आयो चे बाबा काथे महिमान नज़र कोन था अचनि चे पुट तूं नथो ॾिसे मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾेखारे थो जॾहिं मलाइक वेझो आया साईं चांडो साहिब बि वॾो दर्दीलो आलिम हो 300 मौलूद मदीने जे इश्क में अहिड़ा चया अथई जो हाजी इमदादुल्ला चवंदो आहे ॿुधी करे असांजी अखियुनि मां पाणी वही ईंदो आहे हक़ वारो आलिम साईं अब्दुल्ला चांडियो जॾहिं मौत पियो थिए त मलाइकनि खे चवे पियो एॾा ॼणा छो आया मां त फ़क़ीर मौलवी आहियां हिकिड़े साईं हला
ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका नेक थींदे त मल मलाइका ईंदे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾींदे। वरी ॿुध क़ुरान नेक बाने जो मौत कीअं थो थिए। क़ुरान थो थिए अल्लज़ीना ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन। तोखे खोले ॾेखारिया क़ुरान पर शुक्र आहे असां सैयदनि खे अलाह सीने में क़ुरान ॾिनो आहे। अलाह तव्हांजे बच्चनि जे सीने में बि क़ुरान ॾे। आमीन कर त मां दुआ घुरां। अल्लज़ीना ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन नेक बाना ने माण मल मलाइका ईंदा। माण मल छा चवंदा यक़ूलून सलामुन अलैकुम। या माण मल बि चवंदा या अली मदद ईअं चवंदा न चवंदा। जेको देवबंदी हिक ॿिए खे सलाम कंदा हो मुवहिदो तव्हांजो सलाम बि क़ुरान में लिखियल आहे लिखियल। मां क़ुरान में ॾेखारण लाइ तयारु आहियां। ॿिनि जायुनि ते सलाम लिखियल आहे। यक़ूलून सलामुन अलैकुम उदखुलुल जन्नत। वरी ॿी जाते 24 सिपारे में छा थो फरमाए वसीक़ल लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम सलामुन अलैकुम तिबतुम फदखुलूहा खालिदीन वक़ालुल हम्दुलिल्लाहिल्लज़ी सदक़ना वअदहु व औरसनल अर्ज़ नतबव्वअ मिनल जन्नति हैसु नशा। चो सुभान अल्लाह। फनिअम अजरुल आमिलीन व तरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्शि युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम व क़ुदिय बैनहुम बिल हक़्क़ व क़ील अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुआ कयो अल्लाह अहिड़ी जन्नत नसीब कराए। इन जे मुक़ाबले में ॿिया बेईमान बि अथव आलमनि जा मुखालिफ़ बि अथव। साईं बेनमाज़ी आहे साईं क़ुरान जे वेझो न आहे साईं रंडी बाज़ी जा कम करे छोरनि जे कॾ ग़लति कमनि जे लाइ सॼो ॾींहुं ज़िना सॼो ॾींहुं मोबाइल ते किननि औरतुनि सां वेठो ॻाल्हाए। उहा औरत बि बेहया जेका ग़ैर मर्द सां ॻाल्हाए थी अहिड़ी औरत ते लानत आहे। हाणे हीउ नौजवान छोकिरो पीउ मां शादी नथो करायसि ग़लति नंबर मिलाए पराई औरतुनि सां ॻाल्हाए थो। ख़ुदा जी का ग़ैरत कर। अड़े तुंहिंजी भेण सां को ॻाल्हाए तोखे कावड़ न ईंदी। तुंहिंजी माउ सां को ॻाल्हाए तोखे ग़ैरत ईंदी। छो तो पराई न्याणियुनि सां ॻाल्हाए। जंहिं न्याणीअ सां ॻाल्हाए थो इहा बि त कंहिंजी न्याणी आहे न। हया कर मुस्लमान मतां रब नाराज़ थी पई कननि में जहन्नम जूं छीखा न पवने। मोबाइल ते औरत जो आवाज़ ॿुधे रांग नंबर लॻी वञे बंदि करे छॾींदो कर। छो त औरत जो आवाज़ क़ुरान जो बि अल्लाह से फरमायो मर्द न ॿुधे। औरत क़ुरान ॾाढा पढ़े त बि उन ते लानत आहे। आहिस्ते क़ुरान पढ़ ॿियो को न ॿुधे। अड़े ॻाल्हाइण त पंहिंजी जाइ ते सेक्सी ॻाल्हाइण त पंहिंजी जाइ ते। हया कयो मुस्लमानो नौजवानो व्हाट्सएप ते फेसबुक ते आईमे ते औरतुनि सां कचहरियूं कोन कयो। ग़ैर औरतुनि सां वरी वेठा मुलनि को तावीज़ था वठो। साईं पराई औरत आहे साईं फलाणी औरत आहे मूंसां कचहरी कंदी आहे साईं तावीज़ लिखी ॾे मूंसां ठही पवे। ॿुढी मरो ग़ैरत जा जनाज़ा निकिरी विया। अड़े मौलवियुनि को तो बेग़ैरती जा तावीज़ वठे। ख़ुदा को हया कर शादीअ जे रिश्ते जे लाइ दुआऊं कराईंदो कर जेको शरीयत में जाइज़ आहे। बाक़ी मोबाइल ते राति जो फिल्म ॾिसी करे सुम्ही थो पवे। तुंहिंजे रूह जी ग़िज़ा मूसीक़ी न आहे तुंहिंजे रूह जी ग़िज़ा क़ुरान आहे। इहे बि त सैयद जे हथ में मोबाइल आहे। मोबाइल त मूंखे बि आहे पर क़ुरान जे तफ़सीरनि सां भरियलु आहे। हा साईं अलाए केतिरनि हज़ारे क़ारिन जे क़ुरान सां भरियलु आहे। आलमनि जो आवाज़ भरियलु आहे। हिन खे पंहिंजी जाइ ते सही नमूने इस्तेमालु कर। छॾे ॾे अहिड़ा इंटरनेट पैकेज। हाणे त महांगाई बि थी वई आहे पैकेज बि महांगा थींदा। हा साईं बिजली पाकिस्तान में वञे थी ख़तमु थींदी। अॼु त मां अख़बार में पढ़ियो त सिमनि वारा चवनि था मोबाइलनि वारा असां बि लोड शेडिंग कंदासीं जीअं बिजली लोड शेडिंग थींदी आहे। छो त असांजा बि ख़र्च वधनि था बिजली घटि हले थी बैटरियूं वधीक इस्तेमालु थियनि थियूं। छो त पंहिंजे पैसे खे अयाशी में इस्तेमालु करे जंहिं आंगुर खे तूं मोबाइल ते रखी बेहयाई में इस्तेमालु कंदे सुभाणे इहा आंगुर बि अलाह वटि ॻाल्हाईंदे। यौम तशहदु अलैहिम अलसिनतुहुम व अयदीहिम व अर्जुलुहुम बिमा कानू यामलून।
तामलून हथ बुधाईंदस ते इनके गुनाह जी जाइ ते इस्तेमाल कये पो अल्लाह वटि रणी करे चवंदो ता छो था ॻाल्हायो हथ पेर जिस्म ॻाल्हाए करे चवंदस क़ालू अंतक़नल्लाहु अल्लज़ी अंतक़ कुल्ल शै असां ते छो तो नाराज़ थिए अॼु तुंहिंजी ज़ुबान खे लगाम आहे अल यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम अॼु मोर लॻी वई थिए व तुकल्लिमुना ऐदीहिम तुंहिंजा हथ असांखे गुनाह ॿुधाईंदा असांखे रब जो हुकुम आहे तॾहिं था ॻाल्हायो ख़ुदा जो वास्तो अथव सॼो ॾींहुं गुज़री वियो क़ुर जो मुंहुं न ॾिठे 4-4 कलाक फेसबुक ते वेठो 4-4 कलाक यूट्यूब ते उघाड़ा फिल्म ॾिठे अड़े मिट्टी चढ़ी वई क़ुर जो मुंहुं न ॾिठे पंहिंजी दिलि ते हथु रखो रमज़ान वियो शवाल वियो अॼु ज़ुल्क़द वियो सुभाणे ज़ुल्हज्जा अड़े रमज़ान के 2 महीना गुज़री विया पंहिंजी दिलि ते हथु रखो क़ुर जो ख़त्म कोन कढियो थे हालांकि तू रमज़ानी त न आहे तू त रहमानी आहे चरिया 12 महीना क़ुर पढ़ना रोज़ चवंदो आहे चाहे जेको पते अख़बार पढ़ा अॼु अख़बार छा थी चवे रोज़ अख़बार नहीं पढ़ंदो आहे कॾहिं इहो बि त चवंदो कर न रोज़ क़ुर जो नओं सिपारो दौर कयां सही तो जा ग़लत तो जा मुझी गाल से मुत्तफिक आयो खुदा जो वास्तो तो हयाती ते कोई एतबार न सैयद हबीबुल्लाह शाह जा हथ तव मां कुरान मेड़ में ताके ॾियां थो वोटन में इलेक्शन में कुरान मेड़ में खणी विया उहे वडेरा भोतार जिन करी कुरान जो दौर ही न कयो जिनके कुल औलाद भी न पियो अचे पर इलेक्शन जे हिकिड़े चंद हिकिड़े वोट जे करे अड़े 30 सिपारनि जे कुरान के लोडो ॾिने अड़े माण्हुनि जे मेड़ में गाॾीअ मां कुरान लाए चयो कुरान ते मूंखे वोट ॾियो ॿुढी मर ख़ुदा जो वास्तो थी हया कर गैरतदार तुझे हिन हिकिड़े वोट जे लाइ कुरान खे थाॿिया पियो ॾे कुझु त हया करे हाणे हिन कुरान खां 7 आसमान ढुजी विया 7 ज़मीना ढुजी वियूं इन्ना अरज़नल अमानत अला समावात वल अर्ज़ वल जिबाल आसमान चो रब तू जो कुरान वॾो आहे मां न खणी सघंदुमि मां टुकड़ा टुकड़ा थी वेंदा जो कुरान खणी सघां ज़ाहिर में त खणी हल्को आहे 5 सालनि जो ॿार बि कुरान हथ में खणी वञे थो पर हिन में जेको लिखल आहे उहो एॾो जमाल ऐं कमाल वारो आहे जो ढुजी विया आसमान ज़मीन ढुजी वई जबलनि चयो रब असांखे न ॾिजांइ कुरान हालांकि जबल तूं असांखो वॾा आहिनि छा था चवनि लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लरअयतहु खाशियम मुतसद्दियम मिन ख़शियतिल्लाह वारी जा ज़रा थी वेंदासीं पर असांखे न ॾिजांइ कुरान हिकिड़े चंद वोटनि जे लाइ कुरान खे थाॿा ॾिनई मेड़नि में खणी वे अड़े माण्हू हिक ॿिए जा खून कनि था कुरान मेड़ में खणी था वञनि होॾे जैकबाद में थ्रेशर जी मिशन में कुरान आयो आहे देरनि ते कुरान रखी छॾियऊं सुभाणे क़यामत जो ॾींहुं थींदो कुरान पकड़ाईंदे वठ कंदे कॾहिं अधु कलाक कढी मदरसा हुया मसूकलवड़ जो मदरसो हिते आदलपुर में मदरसा हिते ख्वारा स्टाफ जे भरिसां मदरसा साईं अब्दुल अज़ीज़ वारनि जो मदरसो ॿिया मदरसा कॾहिं टेम कढी हिननि आलमनि जे आॾो वेठे त साईं कुरान मूं ॾे आयो आहे चवे छा थो कुरान कॾहिं तर्जुमो त पढ़े हा कॾहिं कुरान जी माना त सम्झे हा त रब सां छा मुखातिब थींदो आहे तिलावत करे हा ॾाढो मज़ो अचई हा हयाती ते कोई एतबार न थी हिन सां यारी रखो हे तोसां कब्र में भी गॾु पुलसरात ते भी गॾु इंशाअल्लाह कुरान तो ते मूंसां यारी रखंदे मां तोखे जन्नत जे दर ते छॾे ईंदोसां दुआ कयो त अल्लाह से कुरान कब्र में भी गॾु करे अल्लाह से कुरान